सिंधी संगत पारां जुदा जुदा शहरनि में सिंधी बैतनि जी चटाभेटी शुरू थी वई आहे 3 सालनि खां 8 सालनि जे ॿारनि लाइ। हाणे सभिनी खे वॾो मसइलो इहो आहे त शहर जे सभिनी ॿारनि ताईं पहुचूं कीअं, उन्हनि खे ॿुधायूं कीअं। इन जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे स्कूल, यानी स्कूल जे ॿारनि खे कंहिं तरह इहा ख़बर पहुचाइणी आहे त असां हीअ चटाभेटी करे रहिया आहियूं तव्हां सिंधी ॿारनि लाइ। इन लाइ ज़रूरी आहे त तव्हीं स्कूल जे प्रिंसिपालनि सां मिलो। कोऑर्डिनेटर्स खे इहो कमु करिणो ई पवंदो। उन्हनि प्रिंसिपालनि खे वञी ॿुधाइणो आहे त ॾिसो असां वटि पंहिंजो स्टेट कान्हे, इन जे लाइ ॿोलीअ खे ॾाढो वॾो नुक़सानु पहुची रहियो आहे। ॿार सिंधी ॻाल्हाइनि नथा, माइटनि खे सिंधी ॻाल्हाइण लाइ को ज़रियो ई कोन्हे। तंहिंजे करे असीं तव्हांखे रिक्वेस्ट था कयूं त असांखे मदद करियो, पंहिंजनि ॿारनि ताईं हीअ हिकु ख़बर व्हाट्सअप ज़रिए पहुचायो। जेके ॿार सिंधी आहिनि तव्हां वटि पढ़नि था, 3 साल खां वठी 8 साल जा ॿार आहिनि, उन्हनि खे ॿुधायो त हीअ चटाभेटी थी रही आहे ऐं उन में तव्हीं भाॻु वठो। ॾिसो इहा मदद ताईं असांजी कंदा त असांजा ॿार सिंधी ॻाल्हाइणु सिखी पवंदा। छाकाणि जो हिन खां सवाइ असांखे ॿियो को रस्तो नज़र ई नथो अचे पंहिंजे ॿारनि खे सिंधीअ में ॻाल्हाइणु सेखारण जो। ऐं मूंखे पक आहे त असांजी हीअ कोशिशि कामयाबु थींदी। तव्हांखे ज़रूरु स्कूल जा प्रिंसिपल मदद कंदा ऐं करे ॾिसो कोशिशि, छो जो कोशिशि करण वारनि जी कॾहिं हार कान थींदी आहे न। अचो त ॿोली बचायूं।